जी नाज़रीन, आहियां अब्दुल वकार लाखो अवी ॾिसी रहिया आहियो 9 टीवी न्यूज़ HD ख़बर जो सिलसिलो जारी कजे थो। हींअर पिरालो खां रिपोर्टर अनवर अली नारे जो पिरालो थाणे जी हद ॻोठ महबूब खान खोरखाणी जे रवासी सिबाबो खान खोरखाणी प्रेस क्लब पिरालो पहुची एहतजाज कंदे ॿुधायो आहे त संदसि ॻोठ जे बाअसर जवाबदारनि मंठार खोरखाणी, अब्दुल गफ़ार खोरखाणी ऐं अला बख्श खोरखाणी संदसि ज़ाती ज़रे ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। हिन चयो त बाअसर जवाबदारनि संदसि ज़मीन में पोखियल कणक जो तयारु फ़सुलु ज़बरदस्ती लाबारो करे खणी विया आहिनि। हिन वधीक दाईंदे ॿुधायो त मां ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ SSP खैरपुर खे दरख़्वास्त कई आहे, जंहिं बैदि SSP खैरपुर तरफ़ां SHO पिरालो खे हुकुम ॾिनो वियो आहे त मामिलो हल करायो, पर उन जे बावजूदि SHO पिरालो SSP जे हुकुम ते को बि तहरीक न वरितो आहे। हिन चयो त वेतर संदसि ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन ई मौक़े ते हिन DIG सखर SSP खैरपुर खे अपील कंदे घुर कई आहे त मामले जो नोटिस वठी संदसि ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए मदद कई वञे। अलाबेक गफ़ार मंठार टई कढनि ज़मीन में कब्ज़ो कयो, घर से भी कब्ज़ो, धमकी न निकिर ॿाहिरि वञ तूं, मां काॾे वञा, मां आख़िर बुख मरां थो पियो, मां घर छॾे काॾे वञा, हे मुंहिंजे कढनि अॼु मारिनि सुभाणे मारिनि, मुंहिंजो ख़िलाफ़ आहिनि। मुंहिंजो अर्ज़ु आहे त मुंहिंजो मदद कयो। पुलिस कुझु मदद नथो करे, SP साहिब खे अर्ज़ु आहे, DIG खे अर्ज़ु आहे, ऑफिसरनि खे अर्ज़ु आहे, मुंहिंजी अदालत कयो। अदालत न कंदा मां पाण खे SP ऑफिस में वञी पाण खे सूमर ॾींहुं मां साड़ींदुसि पाण खे। मुंहिंजो अर्ज़ु आहे त मुंहिंजो माना मदद कयो, कोई बि मदद नथो करे मुंहिंजो।